ओडिरोला सिंध अंदरि समूरनि सरकारी इदारनि में फ़रेब, ठगियूं, करप्शन, बेक़ाइदगियूं ऐं बदउनवानियूं ख़त्म थियण बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञनि। PTCL जे सिस्टम जे नो वैल्यू थियण खां पोइ मोबाइल सिस्टम खे मुल्क जे समूरे मुआशी मवासिलाती सिस्टम अंदरि अहमियत हासिल आहे। लेकिन मोबलिंग ऐं ॿियनि सिस्टम्स जे टावर खे हलाईंदड़ इंतिज़ामिया टावरनि जे मध में बेइंतहा करप्शन पिया कनि। उनजो नंढिड़ो मिसाल ओडिरोलाल विलेज ख़ैबर स्टेशन ओडिरोलाल ऐं उनजे आसपास में लॻल टावर जो आहे। मोबलिंग टावरनि ते रखियल मुलाज़िमनि जे इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु करे बिजली बंदि थियण जी सूरत में टावर खे हलाइण लाइ रखियल जनरेटर खे नथो हलाए। नतीजे में ओडिरोलाल मोबलिंग टावर घणो करे बंदि मिलंदो आहे। मोबलिंग जा हज़ारे सार्फ़िन परेशान थियनि था। ओडिरोलाल जे कुझु ॻोठाणनि नालो ज़ाहिर न करण जी शर्त ते इंकशाफ़ कयो आहे त टावर उन लाइ ऐं मोबलिंग कंपनी जे इख़्तियारनि ऐं मख़ियारी ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त मोबलिंग टावर्स अंदरि रखियल बिजली जे जनरेटरनि खे बिजली बंदि थियण जी सूरत में तेल विझी चालू करण जा बंदोबस्त कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।